ڪنڈياري में भी तेज बरसात में शहदाह करबला जी याद में 10 मुहर्रम हराम जे मौके ते इमाम बारगाह अल हुसैनी ॾा काफ़िलो रवां दवा है। जंजीरन ते मातम ऐं सीना जनी कई पे वञे। असां सां लाइन ते मौजूद है अक़ील वसाण जी। अक़ील, कहिड़ा तफ़सीलात आहिनि वटि? क़ंडियारीअ में 10 मुहर्रम हराम के हवाले से मातमी जुलूस इमाम बारगाह अल हुसैनी खां थींदो इमाम बारगाह अल ज़ैनबिया ताईं, ज़ैनबिया खां थींदो सजादिया ताईं, सजादिया खां रवायती रस्तम तां हींअर जेको आहे सो इन तेज़ बरसात में अज़ादारी हली रही है। सीना जनी हली रही है। क़ंडियारीअ में जेके अज़ादार आहिनि ग़मे हुसैन करबला जे शहदाह जी याद में जेको आहे सो ही मातमी जुलूस जेको आहे सो ॾाहिर अल हुसैनिया मुराद शाह जी पिड़ में थींदो हींअर। ऐं ही जेके सो तव्हां साइड ॾिसो पिया था तमामु घणो जेका आहे सो बरसाति पई आहे ऐं हिते पाणी जेको आहे सो मुसलसल बरसाति हले पई थी, हुन सां गॾु पाणी पियो आहे ऐं उन में अज़ादारी बि हले पई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।